ज़हर ज़िंदगी ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी तव्हां कहाणी ॿुधाईंदा हलूं त दोस्तो नेक्स्ट एपिसोड में हाणे जहिड़ो जेको वधी चुको आहे ओठो जो छा थींदो। ओठो छा मीरा सां वफ़ा कंदो या ओठो रबन जीअं रबन खे गोली हणी आयो त ऐं मीरा खे बि ईअं किथे वरी पैसनि सां खपाए छॾींदो। जेका कुझु थियणो आहे तव्हांखे इन नंढिड़े वीडियो में ॿुधाईंदासीं। इन वीडियो खे ज़रूरु पूरो ॾिसंदा थी सके त शायदि को सो वीलॉग यूट्यूब चैनल ज़रूरु सब्सक्राइब कजो। अगर फेसबुक पेज ते ॾिसी रहिया आहियो त इन खे फॉलो लाइक शेयर ज़रूरु कंदा। दोस्तों पॉइंट किस तरह मां तव्हांखे ॿुधायो रबन खे ओठो गोली हणंदो, रबन जीअं छॾाए हुनखे वेंदो ओठो पुठी में गोली हणी छॾींदो, रबन मरी न वेंदो, बची वेंदो, ज़ख़्मी थींदो। तव्हांखे यादि आहे या न पॉइंट किस तरह मां वाज़े करे ॿुधायो। ऐं इहो मां ॿुधायो त कमाल खान फ़ैसिलो कॾहिं बि न थियणु ॾींदो, ठा शैतानी कंदो। उन कमाल खान बि ईअं कयो, ओठे बि ईअं कयो, रबन खे गोली हणी हलियो पियो, वफ़ा न कई। हाणे अॻिते हली दोस्तों अहमद बि ज़ख़्मी थियो आहे। सॼी सचाई अहमद जेको आहे न जॾहिं सही थींदो हुजे बची वियो त पोइ उहो ॿुधाईंदो ऐं रबन ॿुधाईंदो। रबन दोस्तों हाणे ओठे जे पोयां वरी लॻंदो ऐं रबन सां तादी करे आहे ओठो ऐं जेको आहे अहमद। अॻिते हली अहमद जेको आहे न उहो पलांद बि कराइण जी कोशिशि कंदो ओठे खां। बहरहाल उहो बाद जी ॻाल्हि आहे। हाणे कमाल खान जेको आहे दोस्तों उन वरी गेम खेॾी आहे, जहिड़ा ॿिन्ही धुरनि में जहिड़ो कराए छॾियो अथई। हाणे पाण अॻिते हली कमाल खान इन्हनि खे हथ ई न ॾींदो, कोशिशि कंदो त गफ़ार खान इन गोली में मरी वञे, लेकिन गोली लॻी आहे उनखे ज़ख़्मी वारी, माना उहो ज़ख़्मी थियो आहे, मरदो कोन। ऐं कमाल खान जी इहा ख़्वाहिश पूरी कोन थींदी। उहो बख़्शू खे हाकिम खान जा माण्हू गोलींदा कमाल खान खे। फ़िलहालु इहो जहिड़ो मची वेंदो, इहे ॿई फ़िलहालु हथ कान ईंदा। असांखे ॾींदा इजाज़त, ख़ुदा हाफ़िज़।